चौथे अध्याय जे चोटियों श्लोक तत्विधि परणे पाते न परिप्रश्ने न सेविया। भगवान चवे तो आऊं इं जाणण में कोन ईंदुसि, मूंखे इं सुञाणे कोन सघंदो, न ई तूं पंहिंजो पाण खे सुञाणे सघंदे। कि भगवान पोइ छा करियां? कि वञ के कामिल रहनुमा जी शरण में। कामिल वटि वेंदो त कामिल थी वेंदो, जेकॾहिं भिटकेल पाखंड वटि वेंदो त पाखंडी थी वेंदो। ध्यान में रहिजो। कामिल सां गॾु कामिल में उहा हस्ती हूंदी आहे जेको तव्हांखे कामिल बणाए छॾींदो, ऐं कामिल बणी वियो त परमात्मा परे कोन्हे, वेझो थी वियो। छा कंदो आहे हू तव्हांखे सजदनि में कोन रखंदो, हू तव्हांखे पाखंड भटकाइण में कोन रखंदो, हू तव्हांखे सच्चाई ॾींदो। कहिड़ी? उपदेशन्ति ज्ञानम ज्ञानीना च तत्वदर्शिना। वो तत्व के ॼाणण वारा महापुरुष तव्हांखे ज्ञान ॾींदा। ज्ञान कहिड़ो? भगवान छा आहे, तूं छा आहीं, इहो त क्लियर ॾियो। असीं छा आहियूं? जीव आहियूं। ईअं जीव जो मतिलबु हिकिड़ो आहे जीव, ॿियो आहे ईश, हिकिड़ो आहे आत्मा, ॿियो आहे जीवात्मा। उन्हनि मां असां किथे आहियूं? जीव जो मतिलबु आहे भुलियल, आत्मा जो मतिलबु आहे त सभु कुझु ॼाणण वारो आहे। ऐं हुन परमात्मा जेको पुकारे चवे थो त ही मुंहिंजो अंश आहे, जीव मुंहिंजो अंश आहे। जीव माना ज़िंदा, जीव माना सावारो। उहो जीव ऐं आत्मा जुड़नि था। आत्मा जॾहिं हिन प्रकृति जे शयुनि सां संबंध करे थो, मन लॻाए थो ऐं उनखे चए थो हीउ शरीर मुंहिंजो आहे, हीउ मन मुंहिंजो आहे, हीउ बुद्धि मुंहिंजी आहे, हीउ जनम मरण मुंहिंजो आहे। इन भाव में जॾहिं आवरण जो पर्दो अची वञे थो तॾहिं जीवात्मा बणिजी वञे थो, तॾहिं हू हिकिड़े पासे भटकी वञे थो। चा चमाड़ी चूड़ी अति नीचन की नीच, हिकु महात्मा चवे थो। चा चमाड़ी चूड़ी अति नीचन की नीच, तू तो शुद्ध ब्रह्म होती जो चाह न होती बीज। हिन चाहना आहिनि, इच्छा आहिनि, ख्वाहिश आहिनि, असांखे परे करे छॾियो आहे, भटकाए छॾियो आहे। आत्मा छा आहे? आत्मा न जायते म्रियते वा कदाचन। हिन जो न जनम आहे न मरण आहे, कदाचिन, कॾहिं बि न। अजो शाश्वत, ही नित्य आहे, अजन्मो आहे, शाश्वत आहे, पुराणो आहे, सनातन आहे। इन्ही करे तो हू भगवान जो अंश आहे। शरीर नाश थी सघे थो, आत्मा जो नाश नथो थिए। छो नाश थी सघे थो? त ही पंचभूतनि जो ठहियल आहे। पंचभूत कहिड़ा? पंज तत्व, आकाश, वायु, जल, पृथ्वी, तेज, तेज माना अग्नि। ही पंज तत्वनि जो ही मिट्टीअ जो पुतलो ठहियल आहे। इन करे हे नासवंत थी वेंदा, पर आत्मा नासवंत थियण वारी न आहे। सो इहो ज्ञान जॾहिं थी वञे त आऊं जेको आहियां अंश आहियां। अंश कंहिंजो आहे? परमात्मा जो। त परमात्मा जो अंश केरु आहे? आत्मा आहे, जो अनेक शरीर धारण करे बीठी आहे। भाई लाइट आहे न, लाइट हीअं ॾिसो, अच्छा बल्ब ॿरनि पिया। हिन बल्ब में घणनि क़िस्मनि जूं बिजलियूं हलनि पियूं, केतिरनि क़िस्मनि जूं? हिकु, ॿ, टे, घणा? हिकिड़ी बिजली आहे, पर बल्ब घणा ॿारिया आहिनि? सवे ॿारिया आहिनि। रंगीन बल्ब में भी हले थी बिजली, उहा साॻी हरी, ॻाढ़ी, वाइट, पीली, जहिड़ो जहिड़ो रंग बल्ब जो
अहिड़ी रोशनी करे थी, पर बिजली सभिनी में हिकु ई आहे। ईअं ई परमात्मा जो अंश ई आत्मा सभिनी में आहे। जेके बि साह वारियूं शयूं आहिनि उन्हनि सभिनी में आत्मा आहे, पर पत्थर में आहे, जल में आहे, हर हंध आहे। किथे हू सुकून वारी हालत में आहे, रेस्ट पोजीशन में, किथे हू हरकत वारी पोजीशन में आहे, मूवमेंट में, पर आए सभी में। जरे जरे में उसका नूर है, आता नहीं नजर, तो ये नजर का कसूर है। ख्याल समझ में अचे थी बात। हिकिड़े बादशाह सवाल कयो कि क्या परमात्मा है? हाणे तव्हां ॿुधायो भला, छा भगवान आहे? जेके चवंदा भगवान आहे हथ मथे करो। भगवान आहे, पकी ॻाल्हि। जेके भगवान खां डिॼनि था उहे हथ मथे करो। पकी ॻाल्हि, डिॼनि था? अच्छा, भगवान चए थो कूड़ न ॻाल्हायो, कंहिंसां ज़ुल्म न करियो, कंहिंजी जीव हत्या न करो। पाण भगवान जो मञूं था? जेके मञनि था हथ मथे करो। हाणे किथे आयो भगवान जो भउ? भगवान जो भउ हुजे तो भगवान की आज्ञा मञो न। भगवान चए थो जीव हत्या न करो, असीं जीव हत्या करूं था, भगवान जी मञूं था? पोइ भगवान खां चवंदा मालिक मुंहिंजी लाटरी खोलाए ॾे, मालिक मुंहिंजे छोकिरे खे भले डॉक्टरियाणी ॾे, भले अंधी लंगड़ी लूली हुजे पर हुजे डॉक्टरियाणी। अलाए छा छा डिमांड कनि था। भाई तव्हां भगवान जे लाइ बलिदान ॾियो त भगवान तव्हांजे लाइ बलिदान ॾींदो। ॻाल्हि समझ में अचे थी? हाणे तव्हां हिते पाण चरिया थी वेंदासीं। मूं हिकिड़े अमरा खे चयो कि भाई ही जॾहिं ॻाल्हि हली पए त कूड़ न ॻाल्हायो। चइसई केॾी मार भाई, ही जॾहिं हिते कूड़ न ॻाल्हायो, कंहिंसां ज़ुल्म न करियो, पाप न करियो, साईं तंहिं महिल मूं ॿुधो कोन, मूंखे ख़बर कोन्हे। तव्हां बि कजो त जेको साईं ॿुधायो तंहिं महिल मूं ॿुधो कोन्हे। छो त असांखे हू पाप करणा आहिनि न, हू ज़ुल्म करणा आहिनि न। इन्हनि शयुनि खे कढणो पवंदो। हिकिड़ो बर्तन आहे, हिन बर्तन खे साफ़ करण लाइ असांखे छा करणो पवंदो? छा असां राति वारो जेको रोटी असां खाधी, सुभाणे उन ई बर्तन में रोटी खाईंदासीं? हा भाई, तो के वीचारा पाणी जी मथां बचत कंदा हुजनि, उते असां धोए खाईंदासीं। असांखे मिले साफ़ सुथरो, असांखे सुठी शयुनि जा असीं डिमांड करियूं था, पर पाण खे सुठो करण लाइ छा करणु खपे? को कुछ नथा करो। कि भगवान है? जी हाँ है। भाई ॾिसो, भगवान आहे त पोइ उनखे पाए सघिबो न। भगवान हूंदो ई कोन, पोइ वेस्ट टाइम छो कयूं? जेकॾहिं भगवान आहे त पोइ खोजना करियूं। भगवान ई कोन्हे, पोइ असां खोजना छो करियूं? तव्हां चयो भगवान आहे, तो भगवान के पाइण जे लाइ कुछ खोजना करनी। कि भगवान है? कि हाँ है। कि फिर दिखता नहीं। तने उन माखन वारी खीर घुराए थो कि भला इनमें मखण आहे? जी आहे। जी पोइ ॾिसजे त कोन थो न। कि भला गियो आहे? जी आहे। कि मखण आहे? जी आहे। खीर में आहे मखण घी सभु। जेके चवनि था आहे हथ मथे करो। हा, तव्हांजी प्रैक्टिस थो करायूं, सुस्ती कोन ॾींदी। हाणे उहो बि साधन करणो पवंदो, विलोड़णो पवंदो, तॾहिं मखण बि निकिरे, घी बि निकिरे, सभु शयूं। कि भला ठीकु आहे। कि भगवान करे छा थो? भगवान करे छा थो? कि साईं हुन जे लाइ हिकिड़ी वेनती आहे। छा? हेठि अचणो पवंदो, मूंखे जेको आहे मथे अचणो पवंदो। हेठि आयो बादशाह, कि सवाल तव्हां करियो था त तव्हांखे हेठि अचणो पवंदो। बादशाह हेठि आयो,
ऐं हू संत मथे वेठो कि साईं छा था पुछो कि भगवान छा थो करे कि अड़े चरिया अञा भी समझ में कोन आई तू राजा मां तू फकीर थी वियो या फकीर मां राजा थी वेठो आहियां अञा तोखे ख़बर कोन थी पई भगवान छा थो करे। सो भगवान आहे हाणे पाइजे की भगवान तू की प्राप्त थींदे तो भगवान चए थो न वेदन खां केतिरा ई वेद पढ़ो आउं प्राप्त कोन थींदुसि न कोई मूंखे ॼाणे सघंदो न वेदे न तपस्या केॾी तपस्या करो न मूंखे ॼाणे सघंदो न पाए सघंदो न दाने दान करण सां बि न चया न पूजा हवन जॻह सां। 3 अध्याय में चई आयो भगवान त जेको यज्ञ में आऊं आहियां मूंखे ॻोल्हणो आहे त यज्ञ में हाणे चवंदो आहे हिननि में कोन मिलंदुसि न ॾिसण में ईंदुसि न मूंखे तव्हां ॼाणे सघंदा। नाद पुछो भगवान खां भगवान तव्हां किथे रहंदा आहियो भगवान चवे थो न हम वसामी वैकुंठे न वैकुंठ में आया न हम वसामी वैकुंठे न योगी हृदय नाम च मद भक्तो यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। जिते जिते मुंहिंजा भगत मुंहिंजे नाम जो संकीर्तन कनि था मुंहिंजो भजन कनि था ऐं उते हूंदो आहे। 31वां श्लोक 18 अध्याय चवे तो भगवान ईश्वर सर्वभूतानां माना सॼे जगत जो ईश्वर हिकिड़े को नंदलाल जो या अमर प्रकाश जो या साईं बाबा जो कोन्हे कंहिंजो ईश्वर आहे उहो हाणे मञो न उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। हाणे घणा माण्हू घणा ईश्वर ठाहे छॾिया आहिनि तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हांजो पंहिंजो मन आहे जंहिंखे वणे ओॾांहुं वञो तव्हांजो पर बाबा जेको आहे उहो रहंदो जेको आहे उहो रहंदो ऐं उहो ई आहे। हा 9 अध्याय में भगवान चयो आहे पितामहसी जगतो माता धाता पितामह आउं जगत जो पिता भी आहियां माता भी आहियां ऐं उन्हनि जे कर्मनि जो धाता भी आहियां ऐं पितामह ॾाढो भी आहियां। हाणे भगवान खे छॾे तव्हां जेको ॿिया पिता ठाहींदो ॿिया ॾाॾा मामा ठाहींदो तव्हां वसवारा आहियो। ॻाल्हि वणे थी मूंखे की ख़बर पए तव्हांखे वणे थी। पीउ हिकिड़ो ठाहियो जी संसार जो हिकिड़ो पीउ आहे तीअं असांजे जगत जो बि पीउ हिकिड़ो आहे हेॾां होॾां भटकण जी ज़रूरत न आहे। ईश्वर सर्वभूतानां सॼे जगत जो ईश्वर किथे आहे हृदयेश अर्जुन तिष्ठति सभिनी जे दिलनि में हृदय में रहां थो। हाणे हिते हृदय में आहे ठीकु आहे हाणे हृदय में त आहे हर जगह आहे। भगवान त चए थो योमाम पश्यति सर्वत्र जेको मूंखे हर हंध ॾिसे थो योमाम पश्यति सर्वत्र सर्वम च मयि पश्यति सभिनी खे मुंह में ॾिसे थो फर्क़ु रखे थो। योमाम पश्यति सर्वत्र मूंखे सभिनी में ॾिसे थो सर्वम च मयि पश्यति ऐं सभिनी खे मुंह में ॾिसे थो तस्य हम न प्रणश्यामि उन खां जुदा न आहियां। तस्य हम न प्रणश्यति सचे मैं न प्रणश्यति हू मूंखां जुदा न आहे धार न आहे असीं हिकु ई आहियूं। हाणे त अञा कमु सवलो थी वियो। फरीदा ख़ालिक वसे खलक में खलक वसे रब माही अरे मंदा किसनो आखिए जहां तिस भिन कछु नाही हुन खां सवाइ ॿियो कुझु आहे कोन। हाणे ही त उते थियो पर असांखे पाइण जो शौक़ु आहे साकार रूप में ही त जो निराकार रूप में
साकार रूप जी जरूरत है। भगवान चवे तो चिपो तोखे कुछ प्रैक्टिकली करणो पवंदो जेकॾहिं मूंखे पाइणो आहे त कि हाँ साईं तव्हां हुकुम करियो आज्ञा करियो। अने भगवान चए थो अनन्य चेताः सततम यो माम स्मरति नित्यश। अनन्य अनन्य और नहीं अन्य नहीं व्या नहीं केवल एक अनन्य चेता सततम। ये चित्त जो है ना अनन्य भाव सां मुंह में लगा। और असांजो चित्त भिटके थो कॾहिं पुट में कॾहिं माया में कॾहिं धंधे जे झंझट में कॾहिं ॿार बचन में कॾहिं संगत साथ में वेठा माला जपो पण मन हलंदो होटल ते दोस्त अची विया हूंदा जल्दी माला करियां। समझे तो सब ख़बर आहे त असां माला घणी करे आया आहियूं ऐं कीअं करे आया आहियूं। अनन्य चेता जॾहिं हुन जे सिमरण में वियो हुन जे नाम में वियो हुन जी बंदगी में वियो त पोइ ॿिए खां कंप्रोमाइज़ न आहे। हुन खे पंहिंजो टाइम पूरो ॾियो। अनन्य चेता सततम यो माम जेको मुंहिंजो स्मरति सिमरण करे थो नित्य सदाई 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 नित्य से रोजानो। सततम सततम माना निरंतर निरंतर माना जी जी असांजो साह अचे वञे ती हरि जो नाम भी इन साह जे मणको ठाहे करे हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा जपना वञो। इहो तो निरंतर अहिड़ी भावना अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्य। पोइ छा थींदो भगवान चए थो तस्य हम सुलभ पार्थ। हे पार्थ आऊं उन्हनि जे लाइ आसानी खां प्राप्त थी वेंदो आहियां। ॻाल्हि समझ में आई? हाणे कंहिंखे आसानी खां मिली वञे तो भगवान यार रुगो हुनजो सिमरण करियो सची दिलि सां सचे मन सां। आहे सिमरण सां बदल सिमरण कंदो भक्ति थींदी। भक्ति बि कहिड़ी वरी 11 अध्याय जो 54 श्लोक हो चवे तो भक्त्या तव अनन्या शक अहम एवं विधो अर्जुन। अनन्य भक्ति साई भक्त्या तव अनन्य शक अहम। शक मीन्स पॉसिबल मे बी पॉसिबल थी वेंदो परमात्मा कीअं भक्त्या तव अनन्या शक अहम एवं विधो अर्जुन। पोइ छा थींदो ज्ञातम ज्ञान मार्ग जे रस्ते आउं तोखे ॼाणे सघंदुसि। चिपो दृष्टम कि भक्ति स्वरूप सां आउं तुंहिंजो साकार दर्शन भी करे सघंदुसि। ॻाल्हि साकार जी आहे न। दृष्टम चिपो चित्तत्वेन परमेष्टम परंतपः। हे शत्रुअनि खे तपाइण वारा अर्जुन आउं चित्तत्वेन परमेष्टम माना आउं उनखे परापत भी थी वेंदो आहियां। मां कीअं परापत करियां? इन अनन्य भक्ति अनन्य चेता अनन्य सिमरन जे द्वारा भगवान चए थो आउं उनखे परापत थी वेंदो आहियां।